फैज़गंज लॻ क़दीमी आसा लीला जा आतण जे मुबैना तौरु 6 एकड़ 7 घंटा ज़मीन विकिरे थियण जो इंकशाफ। ज़मीन ते ज़रई कर्ज़ बि खंयो वियो। पंहिंजी अख़बार ज़मीन गिरवी वारा काग़ज़ हथ करे वरिता। रिपोर्ट मूजिबि देह अकरे चौदगी में क़ाइम क़दीम बाग़ लीला जा आतण जो 259 एकड़ ज़मीन मां 6 एकड़ 7 घंटा ज़मीन विकिरो थियण बाद ज़रई बैंक में गिरवी रखी कर्ज़ खणण जो इंकशाफ थियो आहे। हाजी मखण वल्द मोहम्मद इब्राहिम लाखो जे नाले सां ज़मीन गिरवी थियल आहे। गिरवी थियल ज़मीन बाबति ज़रई तक़ियादी बैंक पक्का चांग पारां आम नीलामी जो इश्तिहार पिणु जारी थियल आहे। जंहिं बाद क़दीमी आसारनि जी ज़मीन जी मालिकी कंदड़ मोहम्मद सुलेमान लाखो 2,30,009 तारीख़ ते बैंक में किस्त जमा कराई। जो त क़दीमी आसारनि जी ज़मीन ते हैवी मशीनरी ज़रिए कम बि जारी आहे। सिंध हाई कोर्ट में केस हुजण बाबति जो त क़दीमी आसारनि ते कमु कराए पियो वञे, जो त पुलिस तोड़े लाॻापियल खाते जूं इख़्तियारियूं बि ख़ामोश बणियल आहिनि। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।